ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में बर्फ़ विकिरो कंदड़ पोरियत शाहिद हुसैन कलोड़ो जे पुट हसनैन जानी कलोड़ो जे क़त्ल केस में ॼाणायल जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं हसनैन जानी कलोड़ो जे खून खे इंसाफ़ ॾियण लाइ ॿिए ॾींहं ते वार्स सियासी समाजी धुरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिंमें कलोड़ा बिरादरी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी क़ौम परस्त धुरियुनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। अलामती बुख हड़ताल ते साफ़ी सिंध अल्ताफ़ सूमरो, नानो अली बख्श कलोड़ो, मोहम्मद सालेह कलोड़ो, इकबाल कलोड़ो, शाहिद हुसैन कलोड़ो, अमजद कलोड़ो, इशफाक कलोड़ो, शमन कलोड़ो, असगर बुलेदी, यासीन सूमरो, हसन शाह सूफियाणी, आसिफ राहू, जोज़फ़र तगर, जहांगीर सोलंकी, राजा जी एम कोराई, मेहरान अकबर सोलंकी, वकार चौहान ऐं ॿिया मौजूद हुआ, जिते हिननि मुतालबो कयो त हसनैन जानी कलोड़ो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो, जॾहिं त अलामती बुख हड़ताल ते कलोड़ा बिरादरी जो नेक मर्द डॉक्टर मज़हर अली कलोड़ो अलामती बुख हड़ताल खे पहुची बुख हड़ताल खे ख़त्म करण जी अपील कई ऐं चयो त घरू वज़ीर समेत पार्टी क़यादत यकीन ॾियारियो आहे क़ातिल खे कानून जे कटहरे में आणे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। जॾहिं त DSP मोरो सरदार ख़ान चांडियो SHO मोरो बुख हड़ताल कैंप ते पहुतो ऐं मोरो प्रेस क्लब में एहतिजाज कंदड़ धुरियुनि सां ॻाल्हियूं करे जवाबदार खे हर सूरत गिरफ़्तार करण जो यकीन ॾियारियो त जवाबदार ऐं सहूलियतकार खे कानून जे कटहरे में आणे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारी वेंदी, जंहिं ते अलामती बुख हड़ताल ते वेठल एहतिजाज ख़त्म करे छॾियो।